डिजिटल हुनरमंदी मुंहिंजी पहिरीं खपत। कुझु अरसो पहिरीं असांजी हीरो बुशरा पाक हुनर ते पंहिंजे ऑनलाइन कारोबार जी शुरूआत कई आहे। पाक हुनर हिकु वेबसाइट आहे जेका दस्तकारियूं खपाईंदी आहे। बुशरा मखली जे मशहूर मज़ारनि खां मुतासिर थी करे छा ख़ूबसूरत लॉकेट डिज़ाइन कया आहिनि। उन पंहिंजे कारोबार जो बजट ठाहियो ऐं चांदी जे कारीगर हफ़ीज़ चांदीवाला खे उहे लॉकेट ठाहिण जो कमु ॾिनो। वेझड़ में उन जा 2 लॉकेट खपिया आहिनि ऐं बुशरा खे उन जा पैसा पंहिंजे मोबाइल वॉलेट में मिलिया आहिनि। अस्सलाम वालेकुम हफ़ीज़ चाचा, आख़िर तव्हांजी महिनत कम अची वई। असांजा 2 लॉकेट बि खपी विया। इहा त ॾाढी ख़ुशी जी ख़बर आहे पुट। हा, ऐं तव्हांजी ओधर बि त आहे मूं ते। खणी अच पोइ पुट, पुछे छो थी। मां खणी त अचां हां, पर अॼुकल्ह मूं वटि वक़्तु ई कोन्हे। मसरूफ़ियत वधी वई आहे। मां हिकु कमु थी कयां, मोबाइल तां मोकिलियां थी तव्हां ॾे। ओ, मूंखे पहिरियों बि ईअं ई पैसा मिली चुका आहिनि, पर मूंखे सम्झ में न ईंदो आहे त ही पैसा पंहिंजो पाण ई मैसेज ते कीअं ईंदा वेंदा आहिनि। तव्हां कॾहिं सोचियो आहे त एॾो परे खां असां फ़ोन ते हिक ॿिए जी आवाज़ कीअं ॿुधंदा आहियूं, या वरी घर वेठे असां टीवीअ ते मैच कीअं ॾिसंदा आहियूं। इहो सभु नेटवर्क ते ईंदड़ मालूमात जो कमाल आहे। बसि उन्हनि तस्वीरुनि ऐं आवाज़ वांगुरु ई पैसनि मुतालिक़ मालूमात बि नेटवर्क जे ज़रिए ई मोकिले सघिजे थी। अच्छा, पर पोइ बि मूंखे हर दफ़े चांदी वठण लाइ पैसा कढाइण कंहिं दुकान ते त वञणो ई पवंदो न। जी, हिकु तरीक़ो इहो आहे त मां तव्हांजी शनाख्ती कार्ड या मोबाइल नंबर ते पैसा मोकिलियां, पोइ तव्हां कंहिं एजेंट या दुकान ते वञी पंहिंजी शनाख्त करायो ऐं जेको कोड मां तव्हांखे ॾियां उन जी मदद सां पैसा कढायो। पर उन लाइ तव्हांखे हर दफ़े पैसा कढाइण दुकान ते वञणो पवंदो ऐं एजेंट खे फीस बि ॾियणी पवंदी। हिकिड़ो कमु छो नथा कयो, तव्हां बि मोबाइल वॉलेट ठारायो न। ईअं था कयूं, असां 2 अदा ज़हूर जे दुकान ते हलूं था। हू तव्हांजो मोबाइल वॉलेट ठाहे ॾींदो ऐं मूंखे उन खां ज़रूरी सवाल बि पुछणो आहे। महिरबानी बुशरा पुट, अलाह ख़ुशि रखई। अस्सलाम वालेकुम अदा ज़हूर। वालेकुम अस्सलाम बुशरा पुत्र। अस्सलाम वालेकुम अदा हफ़ीज़। वालेकुम अस्सलाम ज़हूर साईं। ही बुशरा धीअ ऐं मूंखे चांदी खपाइण वारो 2 मूंखे मोबाइल वॉलेट ठाहिण लाइ चवनि था, पर मां इन कागज़ी कमनि में नथो पवणु चाहियां। हफ़ीज़ साईं, इन लाइ कंहिं बि कागज़ी कम जी ज़रूरत न आहे ऐं हाणे त मार्केट में हर तरह जूं सहूलियतूं मौजूदु आहिनि। तव्हांखे बसि पंहिंजे टच वारे फ़ोन में ऐप डाउनलोड करणी आहे ऐं पंहिंजो नालो, मोबाइल नंबर, शनाख्ती कार्ड नंबर ऐं हिकु खुफ़िया कोड हणणो हूंदो आहे। पोइ जॾहिं बि कोई तव्हांखे पैसा मोकिलींदो त इहे पाण ई तव्हांजे वॉलेट में जमा थी वेंदा। वाह साईं, ही त जादू आहे। तव्हां घर वेठे आराम सां चांदी वारे खे या कंहिंखे बि पैसा मोकिले सघो था। ऐं चाचा, ईअं करण लाइ तव्हांखे कंहिं एजेंट जी बि ज़रूरत न पवंदी। ॿियो वरी पैसा मोकिलण ऐं वठण वारो हिकु ई कंपनी जो वॉलेट इस्तेमालु कनि त का इज़ाफ़ी फीस बि न ॾियणी पवंदी। छा इहो सुठो न आहे? इहो त सही आहे, पर मां पैसा मोकिलींदुमि कीअं? इहा बि का वॾी ॻाल्हि न आहे। पैसा मोकिलण वारे लाइ तव्हांखे बसि रक़म लिखणी आहे, पैसा वठण वारे जो नालो ऐं मोबाइल नंबर या वरी शनाख्ती कार्ड नंबर, ऐं जॾहिं पैसा मुंतक़िल थी वेंदा त तव्हांखे रसीद ऐं मैसेज बि मिली वेंदो। ऐं सभ खां सुठी ॻाल्हि इहा आहे त बक़ाया या खुलियल पैसनि जी फ़िक्र करण जी ज़रूरत न थींदी। ॿियो छा खपे? हा, इहो त ॾाढो सुठो आहे। काश इन सां बिल बि पियारे सघूं हा। हाणे बि मां एॾो इंतज़ारु करे आयो आहियां। बिजली जो बिल जमा कराइण वियो हुयुमि, 2 कलाक लाइन में बीठो हुयुमि। ओहो, पोइ त तव्हांखे मूं वटि पहिरों अचणु खपे हा। हलो भला, हाणे असां ही ॾिसी था वठूं।
हीअ मां ऐप खोली, पे यूटिलिटी बिल जे ऑप्शन ते क्लिक कयो ऐं हीअ असां वटि सखर इलेक्ट्रिक पावर कंपनी सेपको जो ऑप्शन अची वियो। हिन में मां पंहिंजो रेफरेंस नंबर लिखियमि ऐं बिल जी रक़म पाण ई अची वई। हीअ मां कयो पे ते क्लिक ऐं थी वियो। वाह साईं वाह, ही त सफ़ा आसान निकितो। अदा ज़हूर, मुंहिंजो बि हिकु सुवालु आहे। मां इहो सोचां पई त जॾहिं मां मकलीअ में पंहिंजी पुफीअ जे घर वञा त उते पैसा कढाइण लाइ वेझो को एजेंट मिलणु मुश्किल त न थींदो? न बुशरा पुट, मूं वांगुरु हज़ार एजेंट पूरे मुल्क में आहिनि। अञा बि मुमकिन आहे त ATM या बैंक खां वधीक को एजेंट वेझो हुजे। समझी वियमि, वॾी महिरबानी अदा ज़हूर। हा, महिरबानी साईं, तूं त ज़िंदगी आसान करे छॾी। सही आहे न पोइ हफ़ीज़ चाचा, अॻिते असां ॿई पैसनि जी लेन देन पंहिंजे मोबाइल मां ई कंदासीं। हानी ॾिस, मुंहिंजी मकली कलेक्शन जा छह लॉकेट खपी विया। वाह यार, ज़बरदस्त थी वियो है त। पर एतिरा पैसा वॉलेट में रखण महफ़ूज़ हूंदा? हा यार, मोबाइल वॉलेट मां पैसा चोरी थियण जो इम्कान घटि हूंदो आहे ऐं हूअं बि पाकिस्तान में मोबाइल वॉलेट सिर्फ़ु बैंक जे ज़रिए ई हलंदा आहिनि, छो जो सभु बैंकूं स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान जे ज़रिए हूंदियूं आहिनि त माण्हुनि जा पैसा महफ़ूज़ बि रहंदा आहिनि। हा, बसि उन ॻाल्हि जो ख़्यालु रखिणो आहे त तव्हां पंहिंजा खुफ़िया कोड कंहिंखे बि न ॾियो। हीउ दॿो ॾिस हानी, हीउ मां पंहिंजा लॉकेट पैक करण लाइ ठाहियो आहे ऐं हीउ ॾिस, मुंहिंजा ख़र्चा बि मुंहिंजे बजट जे हिसाब सां पूरा थिया आहिनि। ओए होए, लॻे तो तुंहिंजा ख्वाब पूरा थी विया। छा बुशरा पंहिंजे ग्राहकनि में इज़ाफ़ो करण में ऐं कारोबार खे वधाइण में कामयाब थींदी? उहो ॾिसण लाइ असांजी अगली वीडियो ॾिसो।